जंहिं मुआशरे मां इंसानियत मोकिलाए वञे, जंहिं मुआशरे मां एहसास ख़त्म थी वञे, जंहिं मुआशरे मां इंसान न रहनि ऐं दरिंदा बणिजी वञनि, जंहिं मुआशरे में कलम जी जॻह ते हथियार खे तरजीह ॾिनी वञे, जंहिं मुआशरे में शऊर जो ख़ात्मो थी वञे, जंहिं मुआशरे में इज़्ज़त, एहतराम, मोहब्बत नापीद थी वञे। ऐसे चोजे पुट के भी स्कूल विंदड़ मासूम बच्चे के लाहे करे गोलिन जो बख बढ़ायो वियो। भई ॿिनि पुटनि खे क़त्ल कयो वियो, कातिल पकड़ियो, कातिलनि खे सज़ा ॾियो। ऐं मुंहिंजो बि मुतालबो, मुंहिंजे जमात जो बि मुतालबो, लेकिन कातिल तव्हांजे हथ नथा अचनि। बस कातिलनि जे ज़ात में जेको हुजे उन्हनि खे वठो ऐं थाणा भरियो ऐं बस ज़ात में जेको उहो बेगुनाहनि जे मथां ज़ुल्म ऐं जबर कयो। कातिल खे वठो, कातिल खे सज़ा ॾियो, कातिल खे हिन घंटा घर जे चौक ते टंगियो। जमीयत उलमा इस्लाम तव्हांजे किचन में हार पाराईंदी ऐं बेगुनाहनि जे मथां कार्रवाइयूं बंदि कयो। जमीयत उलमा इस्लाम कंहिं बि बेगुनाह जे ख़िलाफ़ तव्हांखे कार्रवाई जी इजाज़त नथी ॾेई सघे। मज़ाक कयो पियो वञे, धोखो कयो पियो वञे।